बरसाती तबाहकारियों को गुजरे एक माह का अरसा गुजर चुका, मगर शदादकोट के नेवाई गांव के रोड रास्ते ताहाल बहाल न हो सके। इलाका मकीनों ने अपनी मदद आपके तहत 2 दिन कबल फौत होने वाले लाश को हाथ से बने कश्ती पर रखकर कब्रिस्तान तक पहुंचाया। रस्ते सहूलत न आहे, असांजो लाश आहिनि असां ड्रमनि ते कढी था अचूं। ॻोठ चंगुल हेॾे आहे साईं पांडनि जो, असांजे रस्ते जो सहूलत न आहे। 2 चकर मीर नादर ख़ान आयो इलेक्शन भेरी, असां चऊं था रस्ते अचे हा साईं अॼु सुभाणे तव्हांखे कमु करे ॾींदुमि, पाणी सुके हेॾां सुके। असां हिते सफ़ा ज़लील थिया आहियूं, असांजो घर बि टही वियो आहे, रस्तो बि असांखे कोन्हे, रस्तो कोन्हे न मजबूरी आहे। सॼो कटो तव्हां ॾिसो था साईं, सॼो कट असांजे ज़ुल्म करे छॾियो आहे, रस्तबूरी सां कढियो। असांखे अपील कयो असांखे साईं रस्तो ठाहे ॾियो, ॿियो असांखे कुझु न खपे, असांखे रस्तो ॾियो। LDC जेको बार बार चए थो मां अॼु न सुभाणे कमु कंदुमि, इंजीनियर बि न आयल। इहो सांगी साहब रुगो आसरनि दिलासनि में असांखे रहाए हिन टाइम ते असांखे इहो हाल कयो अथई जो असां लाश बि पंहिंजा ॿेड़नि ते था खणी अचूं। इन खां अॻु में हिकिड़ो लाश वहंदड़ पाणी में असां खणी आया आहियूं, वाटर जे अंदरां, जेको आहे सो असांजो पंहिंजो पांधनि जो हो। हे बिरोहन जो आहे, महमूद बिरोही ॻोठ जो चङो आहे। इन्हनि खे रोड थो मिले, न रस्तो थो मिले, एॾा वीचारा तंग आहिनि। हिन महिल बि 2 ॾींहं लाशें थी विया आहिनि, 2 ॾींहंनि में वीचारा हिन महिल कढी आया आहिनि, ड्रम जी बेड़ियूं ठाहे लकड़नि ते माना खणी लाशूं आया आहिनि। ॾिठो तव्हां पाण वधीक हालत हीअ ख़ुदा लाइ असां MP खे ऐं जेके बि असां आला अमलदार आहिनि, DCO जेके बि आहिनि, असां इहा अपील था कयूं त हिन गज़ीन पंहिंजी वाहर कयो, हिननि खे रोड रस्तो ठाराइजो ग़रीबनि खे। ये सरासर नाजायज़ी आहे, जुल्म आहे, जुल्म जी। नेवाई गांव चंगुल और पांदा के बाशिंदे आज भी 50 साल पुरानी ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं, जबकि मुंतखब नुमाइंदों की अदम तवज्जोही और बेहसी ने इलाका मकीनों को जहनी मरीज बना दिया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।